थाने ठुल में सिंधी शागिर्द तहरीक पारां डॉक्टर नौशीन शाह वाक़ के खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे शिफ़ाफ़ जांच जो मुतालबो कयो वियो आहे। रिपोर्ट कर रहियो आहे यासिर करनाणी। जी बिल्कुल, इन वक्त मैं मौजूद आया ठुल प्रेस क्लब अॻियां जिते सिंधी शागिर्द तहरीक पारां चांडका मेडिकल कॉलेज इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। इन हवाले सां असीं मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। हीउ टियों वाक़ियो आहे। पहिरियों निमरता नाइला ऐं हाणे जेको आहे त नौशीन काज़मी जो खून जेको मुनासिब नमूने मिलियो आहे, हीअ हिकु मिली भगत आहे। हीअ मुसलसिल वाक़िया थींदा रहनि था। उन बावजूद बि जेको VC आहे उन हूंदे बि एतिरा वाक़िया थिया आहिनि ऐं थींदा रहनि था। सिंध हुकूमत खां मुतालबो कयूं था त इन VC खे हटाए। ॾिसो, ही सिंधी तालीमी इदारनि में मुसलसिल तौर ते असांखे सिंधी नियाणियुनि जा लाश मिली रहिया आहिनि। गुज़िरियल साल सिंधी यूनिवर्सिटी में असांखे जेके नाइला रिंद, शाइस्ता या तानिया या इन खां अलावा वरी जेका निमिरता खां पोइ वरी हाणे ही नयूं आहे कि जेका आहे उहा नियाणी असांजी जेका उहा मौत जे अॻु निंड में सुम्ही वई आहे। असीं सम्झूं था त इहे नियाणियुनि जे तालीम खे बंदि करण जे लाइ हिकिड़े क़िस्म जो इहो अफ़वाह हले पियो, हिकिड़े क़िस्म जो साज़िश हले पई त जीअं नियाणियूं जेके पुठिते पियल जेके नियाणियूं आहिनि, जेके असांजे बुतर जेका इलाइक़ो आहे, जेके असांजा इलाइक़ा आहिनि, उनमें जेके नियाणियूं असांजा माना दर्स करण जेके तालीम हासिलु कंदा त इहो हिकिड़े क़िस्म जो अफ़वाह पखिड़े त जीअं असां नियाणियूं ऐं हिन जो तालीम आहे इहो मुतासिर थिए ऐं इहो यूनिवर्सिटियुनि जे न करे सघे। जेको जेको सिंधी शागिर्द तहरीक पारां क़ौमी आवामी तहरीक सिंधी शागिर्द तहरीक इन जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करे थी ऐं मुतालबो करे थी त नौशीन काज़मी जे खून सां इंसाफ़ कयो। कैमरामैन असद अली सरकी सां गॾु यासिर करनाणी, धरती न्यूज़।